नाज़रीन, इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, इसराइल जे वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी शहरनि खे फौरी तौर ग़ज़ा ख़ाली करण जी धमकी ॾिनी वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया, इसराइल जंग वारी हालत में आहे, हमास खां बदिलो वठंदासीं, इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे। इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे। इसराइल जे वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी शहरनि खे फौरी तौर ग़ज़ा ख़ाली करण जी धमकी ॾिनी वई आहे। इसराइल जंग वारी हालत में आहे, हमास खां बदिलो वठंदासीं, इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया, ग़ज़ा में हमास जे ठिकाणनि जे मलबे जो ढेर बणायो वेंदो। इसराइल गुज़िरियल ॾींहं खां ग़ज़ा में बिजली ऐं आम वाइपे जे शयुनि जी सप्लाई बि बंदि करे चुको आहे। अवां खे ॿुधायूं पिया, इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे। इसराइल जे वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी शहरनि खे फौरी तौर ग़ज़ा ख़ाली करण जी धमकी ॾिनी वई आहे। इसराइल जंग वारी हालत में आहे, हमास खां बदिलो वठंदासीं, इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त ग़ज़ा में हमास जे ठिकाणनि खे मलबे जो ढेर बणायो वेंदो। इसराइल गुज़िरियल ॾींहं खां ग़ज़ा में बिजली ऐं आम वाइपे जी शयुनि जी सप्लाई बंदि करे चुको आहे। ग़ज़ा में हमास जे ठिकाणनि खे मलबे जो ढेर बणायो वेंदो, इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे। इसराइल गुज़िरियल ॾींहं खां ग़ज़ा में बिजली ऐं आम वाइपे जी शयुनि जी सप्लाई बि बंदि करे चुको आहे। इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू जंग जो ऐलान करे छॾियो आहे। फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो वियो आहे। इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे। इसराइल जे वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी शहरनि खे ग़ज़ा फौरी तौर ख़ाली करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ग़ज़ा में हमास जे ठिकाणनि खे मलबे जो ढेर बणायो वेंदो, इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे। इसराइल गुज़िरियल ॾींहं खां ग़ज़ा जी बिजली ऐं आम वाइपे जी शयुनि जी सप्लाई बि बंदि करे चुको आहे। इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो आहे।